वरी जे चो था त तवांजे अन्न में बरकत पवे, अन्न में बरकत पवे। नुस्खो नबवी नुस्खो ॾियांव। सुभान अल्लाह। अन्न माण्हू रखाईंदो आहे न, साल जो, हफ्ते जो, 5 महीननि जो, 6 महीननि जो माण्हू अन्न रखंदो आहे। सारियूं रखंदो, हींअर कणक लहे थी त माण्हू कणक रखंदो, वरी सारियूं लहंदियूं आहिनि त वरी सारियूं रखंदो आहे। अन्न रखंदा आहियो या न रखंदा आहियो? हिकिड़ा त ग़रीब मिस्कीन आहिनि, आणी नई चाढ़ी ॾुथ ॾिहाड़ी सूमरा, रोज़ानो मजूरी करे वठी ईंदा आहिनि, पोइ उहो खाईंदा आहिनि, बचनि खे खाराईंदा आहिनि, ॿिए ॾींहुं वरी नई रोज़ी। पर हिकिड़नि खे जेके सुखिया आहिनि, पंहिंजे बनियुनि ॿारे वारा आहिनि, उहे साल जो अन्न रखंदा आहिनि। पोइ अन्न वरी 3-4 महीननि 5 महीननि खां पोइ खुटी वेंदो, वरी पैसनि ते विहाई कंदा आहिनि। उन जे लाइ नुस्खो नबवी नुस्खो अथव, जे इन ते अमल कंदव सॼो साल तव्हांजो अन्न न खुटंदो। तजुर्बो कजो। कीअं? सही बुखारी में हजरत मिक़दाम बिन मादी करब रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। सुनन इब्न माजा में सैयदना अब्दुल्लाह बिन बुसर रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। मदीने वाले साईं फरमायो, कीलू तआमकुम युबारक लकुम फीह, जदे तवा पंहिंजे खाधे जो अनाज रखो त मए तोरे रखंदा कयो त तव्हांजे अन्न में रब बरकत विझंदो। छा कयो? तोरे रखो, पूरी तरह ता कांटे साइमी में तोरे, पो पंहिंजे घर जो अन्न रखो, को 10 मण रखो, खरार रखो, बखरार रखो, जेतिरो बि रखो, पर तोरे रखो त अल्लाह ताला तव्हांजे अन्न में बरकत विझंदो। नबवी नुस्खो अथव। ऐं जेकॾहिं चओ था त तव्हांजी कणक थोरे मां घणी थी वञे, हींअर कणक लहे थी न भई, उहो नुस्खो बि ॾियांव थो। सुनन इब्न माजा में हजरत सुहेब रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। चए तो मदीने वाले साईं फरमायो त जेकॾहिं चाहियो था तव्हांखे बरकत मिले त पकम ज़रूर कयो। हिकिड़ो अल मुकारदत व अखलातुल बुर्र बिशईर लिल बैत ला लिल बै। साईं फरमाइनि था, हिकिड़ो त कंहिंखे कर्ज ॾियो, तव्हांजे रिज़्क में रब बरकत विझंदो। को हाजतमंद, को ज़रूरतमंद अचे न तव्हां वटि, कर्ज़ हसना, व्याज ते न ॾियो, व्याज ते न, वाधी ते न, कर्ज़ हसना ॾियो त रब तव्हांजे रिज़्क में, तव्हांजे पैसनि में बरकत विझंदो। हे पैसनि जी बरकत जो नुस्खो अथव। जेकॾहिं चओ था पैसनि में बरकत पवे त मुहताज, हाजतमंद, ज़रूरतमंद को अचे त उनखे कर्ज ॾियो, रब तव्हांजे पैसनि में बरकत विझंदो। वरी जेॾी महिल कणक पंहिंजे घर जे लाइ रखो था त साईं फरमाइनि था त पंहिंजे कणक में थोरा जव मिलाए रखंदा कयो। लिल बैत ला लिल बै, विकणण वारी कणक में मिलावट न कजो, घर जे रखण वारी, खाधे वारी कणक में थोड़ी जवन जी चपटी मिलाए छॾियो त तव्हांजे कणक में रब बरकत विझी छॾी। इहा ॻाल्हि मां वरी अर्ज़ कंदुसि। हिकिड़ो अन्न खपाइण जे लाइ जेको बाज़ार में खपाइबो आहे, उन में कणक में जव मिलाए खपाए, इहो शरीयत में जाइज़ न आहे। साईं फरमाइनि था, मन गश फलैस मिन्ना, जेको मिलावट करे उहो असां मज़ा न आहे। वापार वारी कणक में मिलावट न कबी। जेका घर जे खाधे जी कणक आहे, उन कणक जे अंदर जव, मिसलन तव्हां 20 मण कणक खाधे जी रखो था, उन में हिकिड़ो किलो जवन जो वठी अचो, जवन जो किलो वठी उहो उन 20 मण ते हीअं छटे छॾियो, पोइ उहा रखे छॾियो बोरनि में या गुंदड़े में या गुदाम में रखे छॾियो, सॼो साल खाईंदो, इंशाअल्लाह कणक कोन खुटंदव। मदीने वारे साईं जो ॾिसो। अब ॻाल्हि सम्झ में आयो?